नाज़रीन, सकरन में सिंध हुकूमत पारां 600 ग़रीब मालवंद माण्हुनि में संदन जानवरनि लाइ मुफ़्त चारो विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई। उन हवाले सां असांखे अपडेट करे रहियो आहे सकरन मां रज़ा मोहम्मद सियाल। जी रज़ा, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां 600 गरीब मालवंद माण्हुनि में संदन पालतू जानवरनि लाइ मुफ़्त चारो विरहाइण वारी तक़रीब डॉक्टर बख्तावर ख़ालिद कीरियो जी मेज़बानी हेठि वेटनरी हॉस्पिटल मजीद कीरियो में थी गुज़री, जंहिंमें पब्लिक अकाउंट कमेटी जे चेयरमैन MPA गुलाम कादिर चांडियो महिमान ख़ासि तौर ऐं सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। तक़रीब में हर हिकु मालवंद खे 6 गठड़ियूं चारे जूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते MPA गुलाम कादिर चांडियो ॻाल्हाईंदे चयो त ताज़ियुनि बरसातुनि खां पोइ पैदा थियल सूरत हाल ऐं मालवंद माण्हुनि जी परेशानियुनि खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत पारां चारो विरहाइण जो प्रोग्राम रिथियो आहे। डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर एजाज लगारी ऐं डॉक्टर तारिक नूरानी चयो त तहलके सकरन जे 4 यूनियन काउंसिलनि में 600 मालवंदनि में चारो विरहायो पियो वञे, जंहिंमें UC मजीद कीरियो, UC मारवी, UC भूरा ऐं UC माड़ी जलबाणी शामिल आहिनि। उन मौक़े ते डॉक्टर इरम कीरियो, डॉक्टर कमल सूमरो ऐं डॉक्टर परवीन लगारी पिण मौजूद हुयूं। इन खां अॻु में आयल महिमाननि खे मोहम्मद सालेह कीरियो अजरकनि जा तोहफ़ा पेश करे उन्हनि जी आजा कई वई। जी रज़ा, वहां जी महिरबानी।